चंडी आदम जे सिटी थाणे जी हद चाहियां पाड़े में मुबैना तौर घर अंदर गोली लगण सबब 50 वरनि जो साजन उर्फ साजू चाहियों सख्त ज़ख्मी थी पियो, जंहिंखे माइट फौरी तौर ते तालके अस्पताल चंडो आदम खणाए आया, जितां गणती जोगी हालत में खेसि हैदराबाद मुंतकिल कयो पियो वियो त रस्ते में ज़ख्मनि जा सूर न सहंदे फोत थी वियो आहे, जंहिंजो मड़ वापसि तालके अस्पताल आंदो वियो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। उन मौके ते फोती जे भाणे जे साजिद अली चाहियों ऐं मुश्ताक चाहियों इल्ज़ाम मढ़ींदे चयो त पाड़े में मस्जिद जे पेश इमाम खे टमाट हणण वारे मामले ते तकरार थियो हो, जंहिं ते मुबैना तौर बाअसर सियासी माण्हुनि जे पुट मोहम्मद अमीन वरिया गोलियूं हणी मुंहिंजे मामे खे क़तल कयो आहे। हुन मुतालबो कयो आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे, न त ॿी सूरत में मोहम्मदी चौक ते धरणो हयो वेंदो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।